मस्जिद ठहराए चंदो कर अल्लाह राजी थे मदरसे में दालबन की खिदमत करे अल्लाह राजी थे अल्लाह वारन बुजुर्गन आलमन की खिदमत करे अल्लाह राजी थे गरीब उम्रे ते दो वने 5 रुपया देना सी अल्लाह राजी थे कपड़न जो वगो के गरीब के वठी दी अल्लाह राजी थे अबू बकर सिद्दीक जो भली पैसा खर्च जन मां रब के राजी करने के लाए बिलाल के तो आजाद कराए। अल्लाह ताला कुरान की आयत नाजिल कई सिद्दीक सुभान अल्लाह सुभान भंजी पैंचा होटलन जो नाश कयूं थी शुक्र न थो करे अजो उते रब विहारियो थी जाते हजार के तादाद में मलाइका आसमान को लई आया थी कुरान ॿुधण जे लाइ माण्हू न ॿुधंदा मलाइका कुरान ॿुधंदा मर्द न ॿुधंदा अमड़ियूं न्याणियूं चओ कुरान ॿुधंदियूं कुरान रब खे प्यारो जिब्रील जीव रब्बे जलील जही आयत खणी वही कुरान जी सिद्दीक जे शान में सोने नबी के वही जाओ अबू बकर मुझे राजी करण लाए बिलाल के आजाद करायो भी कुरान में जवा थो अबू बकर के भी माला राजी कंदो मां फरमाए तो वसयु जन्नब हल अदकल्लजी यूती मालहु यतज़क्का वमा लिअहदिन इंदहु मिन निअमतिन तुजज़ा इल्ला बितिग़ा राजा जो सुभान अल्लाह इल्ला बितिग़ा वजह रब्बिल आला वला सौफ यरज़ा राज़ी थियण जो लफ्ज़ कुरान में आयो ॾाढा गला आयो रब तो चवे मुंहिंजा सोना नबी अबू बकर के चओ हिन मुंहिंजे बिलाल खे आजाद करायो मां अल्लाह भी अबू बकर के राजी कंदो मां हुआ भी सहाबा जे लाइ चई वसाबिकूनल अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ी वाज थी कुरान वो गाल न मस्किन वारा प्या थी कुरान और नबी जो फरमान अज कुरान मानन के न थो वणे अख टूटियो तो खबर पए खुदा जो कसम हुजूर जो सहाबिया इहो थी नबी जे आशिकन कुरान जे परवानन जी रब वट भी इज्जत रसूल वट भी इज्जत हुजूर जो सहाबिया दुनिया मौला देवा जनाजो भी नबी से पान पढ़ायो तक ये जनाजो खनायूं दालिन और रहीमाबाद के इलाके वारो नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन गजा पिया वञनि जनाज़े में ये पैर मुबारक सिधा भी ज़मीन ते न पिया रखनि ये पपन ते पिया हलनि बे साहबी चयो साईं तव्हां पैर मुबारक भी सिधा नथा रखो छा ॻाल्हि आहे नबी से फरमायो हे मुंहिंजो साहबी आहे जनाज़ो भी मां रहमतुल्लिल आलमीन पढ़ायो तमाम जनाज़े सां मां गॾियो थो वञा हिन जे जनाज़े में एॾा मलाइका आसमान खां लही आया आहिनि जो ज़मीन ते पैर जे सिधे रखण जी जाइ भी कान्हे का ये हुया आशिक रसूल जा इन्हनि तौहीद ते जानियूं ॾिनियूं इन्हनि दुख खाधा
अख बूट त ख़बर पवई अर्ज़ करण आयो आहियां पहिरियों नंबर मुहाजिरनि खे ॾिनई ॿियो नंबर अंसारनि खे ॾिनई मुहाजिर बि नबी साईं जा ग़ुलाम अंसार बि जो मोहम्मद मुस्तफ़ा जा ग़ुलाम ॾाढो चओ सुभान अल्लाह वात उल्टियों पियो थी टीवीअ ते टके जे बाल खे ॿ लठनि जो लॻे न नारा तकबीर जाने साहबा जमीयतुल इस्लाम पहिरियों नंबर मुहाजिर जन दीन जे करे हिजरत कई सुभान अल्लाह चओ ॿियो अंसार जन उन्हनि जी मदद कई टियों उहो टोलो जन उन्हनि जी ताबेदारी कई अरे हिन क़ुरान में रब थो चवई मां त उन्हनि खां राज़ी आहियां पर उहे बि मां खां राज़ी करणो आहे रब दुख ईंदई तकलीफ़ ईंदई कुझु करे वठ मरी वेंदे क़बर थी छॾई अरे मौत मथां बीठो थी उहो कर जेको उते कम अचई रब छा चयो वल्लज़ीन तबऊहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम वरज़ू अन्हु मां उन्हनि खां राज़ी आहियां उहे मां खां राज़ी मुफ़्त में पिश्त मिलंदो हे दुखन जो दुनिया जो जान दी इन दुखन में रब के राजी करे मरो सोने नबी के राजी करे मरो नबी से घर वेठान माई आई नंढड़ी न्याणी खणी आई नंढड़ी न्याणी नबी संगे जई ओ अल्लाह जा रसूल दादी बुखाए अल्लाह माखे खाधो खारायो हुजूर पंहिंजे घरवारीअ खे चयो सिद्दीक़ा जी सोना नबी जे न माईअ खे खाधो खारायो साईं असांजे घर में हिकिड़ी खार कंदी जा हिकिड़ी ॿियो अल्लाह जो नालो आहे हिकिड़ी खारक नबी साईं चयो सिद्दीक़ा इहा खारक माईअ खे ॾे असांखे अल्लाह ॾींदो माईअ खे 5 दर ॿिया माईअ जो कमु थींदो कि मां बचनि खां रखी आहे सखियुनि जो सरदार थो चे नबियनि जो सरदार थो चे नबियनि जो बगदार थो चे रहमतुल आलमीन थो चे सिद्दीक़ा इहा खारक माईअ खे ॾे असांखे अल्लाह ॾींदो हेॾे कंदे खारक ॾिनऊं माईअ खे माईअ ॿध कयो आहे खारक खे ॿध कई अधु पाण खाधई अधु चबारे नंढड़ीअ न्याणीअ खे खाराई नंढड़ीअ न्याणीअ खे खाराई मियां शादी चए जो नबीअ जूं घर वारियूं मोमिननि जूं माइरनि मुस्तफ़ा जी रानी थी फरमाए शादी चए सोना केॾा बच्चा प्यारान माईअ खे बुख ॾाढी अधु खारक पाण खाधई अधु चबारे नंढड़ीअ न्याणीअ खे खाराई नबी से फरमायो सिद्दीक़ा जिनखे 3 न्याणियूं ॾियायूं क़यामत वारे ॾींहुं इन 3 न्याणियुनि जी ख़िदमत कयई हा वक़्त ते पढ़ाई पुटनि जियां पालियई क़यामत वारे ॾींहुं इन 3 न्याणियुनि जे अबे जे जन्नत जो ज़ामन मां रहमतुल आलमीन आया
वजू वेंदो मां कि हे ॿई आङुरियूं पाण में ॻंढियूं ॿई ज़ालिम थियो आहिनि न्याणियूं नथियूं मञनि न्याणियूं अरे पुट लोफर जेल जा दराते के देखारे इहा न्याणी थी अबो बाहरा निंड कानेस अम्मी आशा चयो मां ॾिठो त रहमत जो दराज जोश में आया मुस्तफा जी रानी छा पई चए सोना नबी टे न्याणियूं न बथस जंहिं ॿिनि जी ख़िदमत कई वक़्त ते पढ़ाई त इन ॿिनि न्याणियुनि जे अबे जे जन्नत जो सामन बि मां रहमतुल आलमीन साईं बबी न अथसि हिकिड़ी न्याणी अथसि जंहिं हिक जी ख़िदमत कई वक़्त ते पढ़ाई त हिक न्याणीअ जे अबे जे जन्नत जो सामन बि मां रहमतुल आलमीन दी न्याणी जेका तोखे न वणे ज़ालिमा कारखाना भी पुट जे हवाले दुकान पुट जे हवाले ज़मीन पुट जे हवाले ईद जा 5 रुपया न्याणीअ खे न ॾे मर्द ख़बर पई